दोस्तों अस्सलाम वालेकुम। प्लीज़ असांजे यूट्यूब चैनल अबूबकर क्रिकेट चैनल खे सब्सक्राइब करें, बेल आइकन के दबाएं जीअं असांजी नई ईंदड़ वीडियो तव्हां तक पहुंची सघे। अगर वीडियो पसंद अचे पंहिंजे दोस्तनि में लाइक करो ऐं शेयर करो। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद अब्दिक व रसूलिक व सल्लि अलल मुअमिनीन वल मुअमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। इल्मू अन्न दुनिया दायरतुन व लज़्ज़तुहा फ़ानियतुन व ताअतुहा बाक़ियतुन व हासिलुहा फ़ौतुन व आख़िरुहा मौतुन। इख़वानी बदनुन ज़ईफ़ुन व ज़ादुन क़लीलुन व बहरुन अमीकुन वन्नारु हरीकुन वस्सिरातु दक़ीक़ुन वल मीज़ानु अदीलुन वल क़ियामतु क़रीबुन वल हाकिमु रब्बुन जलीलुन। व यक़ूलु आदम सफ़ीउल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु नूह नजीयुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु इब्राहीम ख़लीलुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु इस्माईल ज़बीहुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु मूसा कलीमुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु ईसा रूहुल्लाह नफ़्सी नफ़्सी व यक़ूलु रसूलुना शफ़ीउना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती उम्मती उम्मती। क़ाल अल्लाह तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्नासु कुल्लुहुम हालिकून इल्लल आलिमून वल आलिमून कुल्लुहुम हालिकून इल्लल आमिलून वल आमिलून कुल्लुहुम हालिकून इल्लल मुख़लिसून वल मुख़लिसून अला ख़तरिन अज़ीम। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। सलाह शरीफ पढ़ो। खालिक खल्की खल्क समूरी माहू जिन्न मलक हुजूरी उभ ज़मीनू निखट नूरी माणक मोती मुश्क खतूरी रातियूं ॾींहं मुदूं ऐं माह नाहे धणी रेका दरगाह सब गॾिजी चो ला इलाह नाहे धणी रेका दरगाह ला इलाह गॾिजी चो ला इलाह। अजब उपाए कई उबाज दुर याकूत अकीक ऐं आज खीर खुटुंबा खुंबियूं खाज आमा अंब अंजीर अनाज वण टिण बलियूं वण कपाह नाहे धणी रेका दरगाह। दरगाहनि वारनि खां ॾिनल हुजो त पोइ आस्ते आस्ते चओ, जेकॾहिं दरगाहनि वारनि खां न ॾिजंदा हुजो त पोइ कलमे जो ज़िक्र आहे, सभु चओ ला इलाहा ला इलाहा। जिन मलाइक माण्हू लख उभरे कीन उन्हनि खां कख जुड़ंदी मूर न हेकिड़ी मख ठहंदो पुण न पखी जो पख तोणे गॾिजी कन गजगाह नाहे धणी रेका दरगाह नाहे धणी रेका दरगाह। जिन मलाइक मूसा ईसा सभिनी ख़ाली ॼाण जखीसा पसी तिनी वट जेके पैसा दौलत हेक धणी जी सा जंहिंजा दान मिसल दरिया नाहे धणी रेका दरगाह। सभु मज़लूम दरगाहनि वारा आहियो, मज़लूम आहियो उन्हनि जा। नाहे धणी रेका दरगाह नाहे धणी रेका दरगाह ला इलाहा इल्लल्लाह। अरबी ॿोली अजमी ॻाल्हि लगन सिखण में जंहिंजे साल कादर जा ॾिस कम कमाल जहिड़ी माइट कन मकाल तहिड़ी वात गभूरन गाह नाहे धणी रेका दरगाह ला इलाहा इल्लल्लाह। चओ सल्ले अला सैयद सरदार मुहम्मद अॼु आहे कई दीन जी दरबार मुहम्मद। असहाब सितारा त कमर शम्स कुरैशी हर पाक नबी गुल गुले गुलज़ार मुहम्मद। मिसकीन वठन दीन जी तलकीन नबी खां ॿोले थो अजब सिर इसरार मुहम्मद। ॾींहुं राति बुतन बात हुजे वात ॿियनि जे अल्लाह ऐं अल्लाह जा अज़कार मुहम्मद।
सांझी सुबह सदाही सलवात बर मोहम्मद सद बार बारक अल्लाह बरकात बर मोहम्मद हर पार हुल हुलन में सद बार बुल बुलन में गुलजार गुल फुलन में सलवात बर मोहम्मद। वरी भी एक दफ़ा सलाह शरीफ के भेरो। असी जेके भी हिते वेठा आहियूं असांजे मथां टे दौर गुज़रिया आहिनि। हिकु बचपन, जवानी, दीवा ऐं पीरी। आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं अचण वारा इंसान, उन इंसानियत जे मथां बि टे दौर गुज़रिया आहिनि। इंसान जो बचपन, इंसान जी जवानी ऐं इंसान जी पीरी। आदम अलैहिस्सलाम जो ज़मानो इंसान जो बचपन हो। इब्राहिम, इस्माइल, इसहाक, याकूब, दाऊद, मूसा, इहो इंसान जी जवानी हुई। असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आयो त इहा इंसान जी पीरी हुई। आदम अलैहिस्सलाम जो ज़मानो इंसान जो बचपन हो। जॾहिं ॿार स्कूल में दाख़िला वठंदो आहे त मास्तर पहिरीं हुनखे शयुनि जा नाला यादि कराईंदो आहे। अव्वल शयुनि जा नाला, अलिफ अख, बे बदक, बे बुक, टे ठूंठ, शयुनि जा नाला भेरा ॾियारींदो आहे। या ॿियो सबक़ु हूंदो, पग ही पग आहे, घोड़ो ही घोड़ो आहे, खच्चर, गॾ, इन्हनि शयुनि जा नाला अव्वल में यादि कराईंदो आहे। छो त ॿार जॾहिं स्कूल में दाख़िला वठंदो आहे दस्तूर आहे त शयुनि जा नाला यादि कंदो, तॾहिं हुनखे अखर सम्झ में ईंदा। आदम अलैहिस्सलाम जो जॾहिं ज़मानो शुरू थियो त आदम अलैहिस्सलाम जो ज़मानो इंसान जो बचपन हो। इन करे आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में जेका अल्लाह साईं शरीयत ॾिनी, उहा शरीयत बि प्राइमरी वारी हुई। थोरो तवजो कजो, उहा शरीयत बि प्राइमरी वारी। आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में शरीयत न को पांवरू 20 रकातूं तरावीह जूं हुयूं, न को 19 रकातूं सोमाणी निमाज़ जूं हुयूं। आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में ज़मानो चूंकि बचपन जो, इन करे शरीयत ई प्राइमरी वारी। वअल्लम आदम अल अस्माअ कुल्लहा, आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं शयुनि जा नाला यादि कराया। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं पंहिंजा नाला यादि कराया। अल्लाह मलिकुन कुद्दूसुन सलामुन मुअमिनुन मुहैमिनुन अज़ीज़ुन जब्बारुन, अल्लाह जे नालनि खे भेरा। उन ज़माने में जेका शरीयत हुई उहे अल्लाह जे नालनि खे यादि करियो, अल्लाह जा नालनि खे भेरा ॾियो। ॿियो अल्लाह साईं दुनिया जे शयुनि जा ऐं धंधनि जा अल्लाह साईं नाला आदम खे सेखारिया। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं सेखारिया त घर कीअं ठाहिबो आहे, हर कीअं हलाइबो आहे, मानी कीअं ठाहिबी आहे, वण कीअं कटबा आहिनि। 1000 धंधा आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह सेखारिया। पोइ वरी आदम अलैहिस्सलाम जे औलाद में इहे सभु धंधा विराइजी विया। पोइ असीं चवंदा आहियूं अबा हीउ वाढनि जो पाड़ो आहे। तव्हां वाढनि खे छा चवंदा आहियो? ॾखण। हा, हीउ वाढनि जो पाड़ो, हीउ लोहारनि जो पाड़ो, हीउ कुंभारनि जो ॻोठ। इहे धंधा सभु आदम खे रब सेखारिया। पोइ आस्ते आस्ते आदम जे औलाद में इहे धंधा तक़सीम थी हलिया। असुल में इहे सभु कम रब आदम खे सेखारिया। जो त बचपन हो, इन करे शरीयत अल्लाह से बचपन वारी ॾिनी। वॾियूं निमाज़ूं, वॾा रोज़ा ऐं वॾी इबादतूं कोन हुयूं, जो त ज़मानो बचपन जो हो। ॿियो ज़मानो इंसान जे जवानी जो। विच वारा नबी जेके आया, इहा इंसान जी जवानी हुई। ऐं जवानी में दस्तूर आहे त उस्ताद शागिर्दनि खे चवंदो आहे, छोरा हाणे सुधर, मुंहं में ॾाढी पई अचनि, अञा नथो सुधरी, मोचड़ा खाईंदा आहिनि। पोइ जॾहिं इन्हनि नबियुनि जो ज़मानो आयो त पोइ अल्लाह से उन्हनि खे ईअं चयो, हाणे न सुधरंदा त मोचड़ा खाईंदा। पोइ हज़रत नूह जी उम्मत जे मथां अल्लाह से बारिश मोकिली, टोटल उम्मत खे ॿेड़ो ॿोड़े छॾियईं। आस्ते आस्ते ॿियनि क़ौम जे मथां अज़ाब आया, कंहिंजे मथां पथर वसिया, कंहिं क़ौम जी वण जी चकी वांगुरु यकी पाड़ो पाड़ कढी सॼे ॻोठ खे
आसमान ता खणी ऊंधे मोबर करे हेठ पट ते उछलाई ज़रो ज़रो थिया नालो निशान मिटजिया कंहिंजूं शक्लूं मिटजियूं हाणे त मुंह में ॾाढ़ी पे अचना अञा बि नथा सुधरो पोइ अल्लाह से उनखे इहे अज़ाब ॾिना सख़्त अज़ाब जॾहिं जवानी जो ज़मानो आयो जवानी जे ज़माने में इबादतूं बि ॾुखियूं रखियईं तौबाऊं बि ॾुखियूं रखियईं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम गाबे जी पूॼा कई अल्लाह साईं चयो त इन जी तौबा तेसि ताईं क़बूल कान्हे का जेसि ताईं इनखे क़तल नथा करियो जिन गाबे जी पूॼा कई उन जो खून ख़राबो थियो आहे तंहिंखां पोइ उहो उन जी तौबा क़बूल थी आहे क़तल थिया आहिनि तॾहिं उन जी तौबा क़बूल थी आहे अंदाज़ो करे ॾिसो जवानी में हुआ अञा बि न सुधरिया त पोइ अल्लाह से उनखे मारियो क़तल करायो तॾहिं उन जी तौबा क़बूल थई सच ॿुधायो को मेलो को मलाकड़ो को खदड़ो को ठरो का बुराई का बुछड़ाई आहे जेका असां छॾी हुजे को बि असांजी शकल नथी मेटिजे उहे जवानी में हुआ जवानी में चवण न वरितऊं अल्लाह से उनजे मथां सख़्त अज़ाब मोकिलिया उम्मतनि जे मथां अज़ाब सख़्त उन्हनि जी निमाज़ मस्जिद खां सवाइ जाइज़ कोन्हे उन जो जेकॾहिं कपिड़ो पली थिए त कपिड़ो तेसि ताईं पाक कोन थींदो जेसि ताईं उन कपिड़े खे उतां खां न कटियो कपिड़ो कटियो तॾहिं पाक थींदो जिस्म पली थिए त खरोड़ियो खरोड़े खरोड़े सनी खल लायोसि जॾहिं रत सिमे तॾहिं पाणी वायो तॾहिं जिस्म पाक थींदो निमाज़ मस्जिद खां सवाइ जाइज़ कोन्हे वज़ू करणो अथई पट सट करे किथां बि करे पाणी हथ कर तयम्मुम जी मोकल कान अथई उन जे मथां रोज़ा हिकु ॾींहुं रोज़ो ॿिए ॾींहुं मोकल माना 6 महीना रोज़ा 6 महीना मोकल उहे रोज़ा बि 24 कलाक जा उन जे मथां रखियूं राति जो जेकॾहिं को गुनाह करे त सुबुह जो गुनाह दरवाज़े ते मथां लिखियो पियो हूंदो त राति फिलाणे रइस हरो पीतो आहे राति फिलाणे वॾेरे ही जॾो कमु कयो आहे राति फिलाणे चौधरी कोल्ही जे ॻोठ जे पासे में पियो राति जो गुनाह करे सुबुह जो गुनाह दरवाज़े मथां लिखियो पियो एॾी उन जे मथां सख़्ती छो त जवानी हुई जवानी में न सुधरिया पोइ उन जे मथां अल्लाह से अज़ाब मोकिलिया जो ज़मानो असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा जो ज़मानो असांजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जॾहिं असांजे नबी जो ज़मानो आयो त असीं सभु जा सभु पीरी में पहुतासीं इन करे अॻियां उम्मती जवानी में हुआ उन जा कद बि डिघा हुआ क़ुर फरमायो का अन्नम आजाद नखलिन खाविया उन जे मथां जॾहिं ख़ुदा जो अज़ाब आयो त उन जा लाश पिया ईअं सम्झो त जहिड़ा करे यूफो जा टावर पिया थिया वॾा कदावर मुड़ुस 100 फुट 80 फुट उन्हनि माण्हुनि जा कद असीं पहुतासीं पीरी में माण्हू जो कद घटिजी वेंदो आहे झको थी वेंदो आहे गोको थी वेंदो आहे मौली अहमद मला चयो न चाल चारे सां चलियो त 40 खां पोइ चुको वही बहारी बाग मां बुलबुल भगा गुलगुल सुको लब लड़ी पिया नक नमियो कमान जहिड़ो कद गुको पछाड़ियो पहुतासीं कद गुको थी वञे 6 फुटनि खे पहुतो अॻे कद 100 फुट 60 फुट हाणे पीरी में पहुतासीं कद असांजो वञे 6 फुटनि खे पहुतो अॻे उन जी उमिरि हुई 1000 साल 1200 साल 1800 साल उन जी उमिरि हुई असां पहुतासीं पछाड़ियो पीरी में असांजी उमिरि घटिजी वञे 60 साल खे पहुती ज़ाहिर ॻाल्हि आहे त पोइ जी बाक़ी घणा ॾींहं उमिरि बचंदी ऐं जेकॾहिं चवां ही छोकिरो अञा बि 55 साल कढंदो त ॻाल्हि ठहे थी अञा नंढो नेठो आहे इहो 60 साल बि कढी सघे थो पर जेकॾहिं तव्हांजे मजमे में को अची ॾाढ़ी वारो वेठो हुजे ऐं चवां त ही अञा बि 90 साल कढंदो सो धूड़ मां कढंदो 60 साल अॻे खाई चुको आहे हाणे 2 साल में इहो प्यालो पीअंदो आयो बीठो आहे छो त उमिरि खाई वेलो आदम अॻिन उम्मतनि खे अल्लाह से उमिरि ॾिनी 1000 साल 1200 साल 1800 साल असीं पहुतासीं पछाड़ियो पीरी में असांजी उमिरि घटिजी वञी 60 साल खे पहुती तवजो आहे तवजो असांजी उमिरि घटिजी घणे ते वञी पहुती 60 साल ते पहुती इन करे जॾहिं पोढ़ा थियासीं त पोढ़नि तां अल्लाह से कम माफ़ करे छॾिया कम तव्हां पोढ़नि ते कोई कोन्हे अबरो सबरो छिल छोॾो करियो त बि तव्हांजो मक़ाम ऐं दर्जो मथे अॻिन उम्मतनि ते हेॾा ॾिसो अॻिन उम्मतनि में जेकॾहिं कंहिंजो कपिड़ो पली थिए उते ई कटियोसि असां पोढ़ा थी वियासीं असां खां कपिड़ा कटींदासीं त केरु मुस्लमान थींदो असांखे हुकुम थियो त कपिड़े खे धोई छॾियो तव्हांजो कपिड़ो पाक आहे अॻे जिस्म खे खरोड़े सनी खल लाए तंहिंखां पोइ पाणी वायो तॾहिं जिस्म पाक थींदो असांखे चओ ख़ाली पाणी वाए छॾियो तव्हांजो जिस्म पाक थी वियो अॻिन उम्मतनि में
जेकॾहिं को राति जो गुनाह करे तो सुबुह जो गुनाह दरवाज़े मथां लिखियो पियो आहे चिटनि लफ़्ज़नि में राति खिलाणे हमरा ही जॾो कमु कयो आहे असां पहुतासीं पछाड़ी जो पीरी में असां सां कहिड़ा हिसाब किताब हिते त ढक हुन जहान में बि ढक तव्हांखे कहिड़ी ख़बर ऐं जेको अछी दाढ़ी वारो वेठो तव्हांजे अॻियां वाज़ करियां तव्हांखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो ॾींहुं कींदो गुज़रे मुंहिंजी राति कींदी गुज़रे रब मुंहिंजे मथां कख ढके छॾियां अॻ कख ॾेई छॾी हिते बि ढक हुन जहान में बि ढक अल्लाह करे हिते बि सतर करे होॾां बि सतर करे आमीन चो हदीस में दा क़यामत ॾींहुं अल्लाह से हिकिड़े हिन उम्मत जे हिकिड़े माण्हू खे सॾु कंदो सॾु करे उनखे पंहिंजे रहमत जे चादर में वेड़ींदो अंदर अल्लाह हूंदो पानो हूंदो ॿियो कोई कोन हूंदो अंदर रब पुछंदो उनखां तारे बि ज़ंब कदा फलाणी जॻह ते जेको फलाणो गुनाह कई उहो यादि अथई तारे बि ज़ंब कदा फलाणी शादी में ठरो पी कांच लाइ जेको तो गंद कयो उहो गुनाह तोखे यादि आहे चवंदो मूंखे यादि आहे फलाणी जॻह ते फलाणनि केलनि ऐं भागनि में जेको फलाणी बुछड़ाई कई वो गुनाह याद है पानो चवंदो रब मूंखे याद है सब गुनाह याद है पर अल्लाह चवंदो सतर तो हालक फी दुनिया पाना मूं तुंहिंजी दुनिया में भी ढक कई अज भी तुंहिंजी ढक करियां तो वञ तूं जन्नत में या रियायत असां सां छो तो पोड़ा आहियूं पोड़ा सां हिसाब किताब कोन्हे को अॻिन उम्मतनि जे मथां सख़्ती असांजे मथां काई सख़्ती कान्हे ऐं दुनिया जो कानून आहे कम नंढा कंदा ॻाल्हि वॾे जी हलंदी ये दुनिया जो कानून है कम नंढा कंदा ॻाल्हि कंहिंजी हलंदी कंहिंजी ॿुधायो वॾे जी तव्हां वटि का शादी को मरणो को परणो का खुशी का गमी थींदी तो ॻोठ जो जेको वॾो हूंदो न उनखे विहारे छॾा कुर्सी ते साईं जेको वॾो माण्हू अचे वॾी गाॾी थोलनि टायरनि वारी गाॾी राडो पराडो काटन जा कपिड़ा घेटा पेटा तव्हां रईस को ए पासे मोकिलो रईस को ए पासे मोकिलो गरीब मिस्किन टोपी तबलीगी नमाजी तस्बी दाढ़ी वारो मदरसे तालिब चिंग ची भरे अचेला था अवा साईं वारनि खे हदा भत में मोकिलियो पछाड़ियो जॾहिं काज ख़तम थियो त असीं छा चवंदासीं सी शाबस हुजे ॻोठ जे वॾे खे जंहिं ॿी वॾेरे सॼे काज खे मुंहुं ॾिनो आउं तव्हां खां पुछां थो जंहिं वॾेरे सॼे काज खे मुंहुं ॾिनो छा हिन पाणी जा वार ॾिना देगू खणायूं हथ धोआरिया छा कई कम कया नंढनि महिनत उन्हनि पर ॻाल्हि कंहिंजी पई हले वॾे जी ॻाल्हायूं था ॻाल्हि कंहिंजी पई हले वॾे जी कम नंढा कंदा ॻाल्हि वॾे जी हलंदी ऐं तव्हां वटि तकीर करे वेंदुसि न पोइ वरी हिते जा माण्हू तबसरा कंदा कहिड़ा ऐं कल्ह जेको हिते आहे न खानपुर मार में जेको मौलवी गुल आयो तकीर करण ओ सिजाल वारो जेको साईं कासमी आहे न इहो उनजो शागिर्द आहे तकरीर मूं कई ॻाल्हि कंहिंजी पई हले कासमी जी हिते को कारी तिलावत सुठी कंदो फौरन चवंदासीं ही कारी जेको हिते जलसे में तकीर कई न इहो कारी साहब ओ कारी शिकारपुर और कारी मोहम्मद अली मदनी आहे न ही उनजो शागिर्द आहे तिलावत खानपुर जो करे ॻाल्हि शिकारपुर वारी हले न त हिते जो शागिर्द तालिब पढ़े ॻाल्हि करे थी हाजी इमदादुल्ला जो शागिर्द आहे दुनिया जो दस्तूर है तो कम नंढा कंदा ॻाल्हि वॾे जी हलंदी आहे इन करे 1.25 लख उम्मतनि में कम उन्हनि कया इबादतूं उन्हनि कयूं तौबाऊं उन्हनि कयूं असां पहुतासीं पछाड़ियो पीरी में पर 1.25 लख उम्मतनि में ॻाल्हि असांजी पई हले तव्हां थकल आहियो मूंखे ख़बर आहे गर्मी घणी आहे तव्हांजे पर आऊं आहियां हितां सॾ पंधु था हितां नमाज़ वेझो वेझो मुंहिंजो ॻोठ आहे तव्हां भाई तो इंडिया खां पंधु पहुता आहे हाँ आऊं तव्हांजे पारां तो सुभाणे अल्लाह चवां तव्हां गर्मी में घणा आहियो 1.25 लख उम्मतनि में ॻाल्हि कंहिंजी पई हले हिन उम्मत जी मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो नबी पियो चवे ऐं अल्लाह नबूवत वापसि वठ आख़िरी नबी जो उम्मती बना ॻाल्हि असांजी पई हले अल्लाह से सूरत यासीन जी तिलावत कई जॾहिं यासीन जी तिलावत कई तॾहिं मलाइकनि जो ऐं रब ये केर माण्हू हूंदा जेके सीना सूरत यासीन के याद कंदा भागन वारियूं अखियूं हूंदियूं क्या नसीबन वारा ज़बान हूंदियूं जेके सूरत यासीन के पढ़ंदियूं आउं तव्हां खां पुछां थो यासीन के मिली असांखे मिली 1.25 लख उम्मतनि में ॻाल्हि असांजी पई हले हिन उम्मत जो वॾो मक़ाम आहे वॾो दर्जो आहे अॻिन उम्मतनि में पानी तोरो है किताब पढ़सर करे वजू कर असी पहुतासीं पीरी में कोड़ा सा कोई हिसाब किताब कोने असां सां अल्लाह से रियायत कई जेकॾहिं पानी कोन अथव हेॾा ॾिसो पानी कोन अथव बस धकाड़ो मिट्टी ते
भितर ते पत्थर ते गाड़ी बीठी आहे, गाड़ी जे पुठियां ते धूड़ लगी पई आहे। ॿ हथ आणी, हिकिड़ो हथ मुंहं जे मथां फिराए छॾियो, हिकिड़ो हथ ॿाहनि जे मथां फिराए छॾियो। तव्हांजो वज़ू बि थी वियो, तव्हांजो तड़ बि लही वियो। हिते भी नमाज पढ़ी सघो था, इमामत भी कराए सघो था, मके मदीने पढ़े सघो था। छो त तव्हां पोड़ आहियो, तव्हां सां काई हिसाब किताब कोन्हे, सभु तव्हां सां रिआयतुनि। अॻिन उम्मतनि में जेकॾहिं निमाज़ पढ़णी आहे त मस्जिद खां सवाइ निमाज़ जाइज़ कोन्हे। असीं पोड़ा मुड़ुस, असांजे लाइ मसइलो आहे, असीं पाणी जे वारे ते बीठा आहियूं, पाणी जो बाक़ी अधु कलाकु बचियो आहे। हाणे इहो माण्हू जेकॾहिं मस्जिद में अचे थो, ज़ाहिर ॻाल्हि आहे त पाणी लुड़ी वेंदो। असांखे जिते अज़ान अचे, टेम थिए, उते ई कपिड़ो विछाए बन्ने जे मथां बीह रहो, कुल रूह ज़मीन तव्हां लाइ मस्जिद आहे। तव्हां सां रिआयत, छो त पोड़ आहियूं, पोड़ां सां हिसाब किताब थींदो ई कोन्हे। अॻिन उम्मतनि में हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी उम्मत हिकु ॾींहुं रोज़ो, ॿिए ॾींहुं मोकल, ऐं उहे 24 कलाक जा रोज़ा। ही सभिनि जे हथनि में पंखा आहिनि। तव्हां खां पुछां 24 कलाक जो रोज़ो हुजासीं, रोज़ा रखो आहे? तव्हांजी ॻाल्हि कोन थो करे, असीं जेके मस्जिद में पघार था वठो, असांजी बि नियत में रोलो थी आहे। केरु तो मए जा रोज़ा, उहे बि 24 कलाक जा रोज़ा। अॻिन उम्मतनि ते 24 कलाक जा रोज़ा, उहो बि हिकु ॾींहुं रोज़ो, ॿिए ॾींहुं मोकल, माना 6 महीना रोज़ा, 6 महीना मोकल। हींअर रुगो 15-16 कलाक जा रोज़ा अचनि न, मौलवी खां पुछा करे, जेका माण्हू फोन ते असांखे मसाला पुछनि था। रोज़ ॿिए ॾींहुं साईं हिकिड़ो मसालो तो ॿुधाइजो। अबा कहिड़ो? जैसे मुंहिंजी तबियत सही कोन थी रहे, ब्लड प्रेशर घटि वधि रहे थो, गुर में टुबियूं पियो हणे, ब्लड प्रेशर घटि वधि रहे थो, शुगर डॉक्टर चवनि पिया, शक ॾियनि पिया शुगर जो, पेशाब करते जहिड़ो पाणी पियो अचे, वञ काकूस में त धप जूं ॾेरियूं। ॿुधायो का असांजे लाइ रिआयत का गुंजाइश? असांजो बि कमु तव्हां में फाथल आहे, पघार तव्हां ॾियो, खिदमतूं तव्हां करियो, बाग लाइन त अंब पहुचायो, कड़कू लाइन सारियूं लाइन त खिदमतूं करियो, जलसा करायो त असांजी वॾी खिदमत करियो। हाणे असांजो कमु तव्हां में फाथल आहे। हाणे तव्हांखे रोकड़ो जवाब त कोन ॾींदासीं, न बाबा न, वञी इहे रोज़ा रखो 16 कलाकनि वारा। पोइ बाबा हाज़ुर असीं किताब में ॾिसूं था। पोइ किताब खणी चिश्मो लाहे नक जी चोटी ते रखी किताब ॾिठोसीं। पोइ किताब ॾिसी चएसीं, अबा हदीस कमज़ोर, रावी ज़ईफ़, रईस तेॾे कान जाइज़। अगर कम तव्हां में फाथल आहे, केॾां वेंदासीं असीं? हदीस कमज़ोर, रावी ज़ईफ़, रईस तेॾे कान, हिलाले वञी रोज़े खे रड़े छॾ। 16 कलाकनि जो रोज़ो त 1.5 सिपारो मौलवियुनि खां पुछी मसालो पिया पुछूं। हाणे असांजे लाइ गुंजाइश कीअं आहे? हुननि उम्मत लाइ 6 महीना रोज़ा। हाणे अल्लाह जी मर्ज़ी आहे त हिन उम्मत खे, सुभान अल्लाह चवंदा, अल्लाह जी मर्ज़ी आहे त हिन उम्मत खे 1.25 लख नबियनि जी उम्मत खां बि पहिरीं जन्नत में छॾिजे। सुभान अल्लाह। ज़ाहिर ॻाल्हि आहे त 1.25 लख नबियनि जी उम्मत खां पहिरीं जन्नत में हुनजे लाइ अमल खपनि। अमल जा 12 हाल पूरा आहिनि। अॻिन उम्मतनि खे 1000 साल मिली उमिरि, असांखे मिली 60 साल। 60 साल में 30 सुम्ही गुज़ारिया, बाक़ी बचा 30 साल। 30 साल में पहिरियां 25 साल जवानी, दीवानी, मस्तानी, मेला, मलाकड़ा, खतरा, ठरा, हर गुनाह जा लीडर हुआसीं, चङा मुड़ुस हुआसीं। बाक़ी बचा 3-4 साल उहो बि तबलीग वारनि जे हर चढ़ियासीं, उन्हनि घुटे सुटे मस्जिद में आंदो, मुंहिंजी ढगे खे ओतिरी बि आहे, मैं खे ओतिरी बि आहे, अॻियाड़ी पोञाड़ी ॿधी ज़ोरी उनखे बोतल चाढ़े छॾी पिया आहे। ईअं तबलीग वारनि घुटे सुटे असांखे पहिरियों कलमो तैयब यादि करायो, ॿियो कलमो यादि करायो, इन्ना तना कुल वला असांखे यादि कराए छॾियो। सॼी ज़िंदगी इन्ना तना कुल वला त असां गुज़ारो कयो। पछाड़ी जो दाढ़ी रखीसीं मुठ खां 4 इंच नंढी, मुठ खां 4 इंच नंढी, पोइ केतिरी थींदी तव्हां पाण हिसाब कजो। हाणे जेके मुठ खां 4 इंच नंढी दाढ़ी रखिया, इहो बि नूह जी उम्मत खां पहिरीं जन्नत में वेंदो। उन्हनि खे मिलिया 1000 साल। हाणे ही जेको 3-4 साल वारो सभिनी नबी जी उम्मतनि खां पहिरीं जन्नत में वेंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे त अमल खपे, अमल आहे कोन, अमल बचाइण बाक़ी 3 साल। हाणे इहो 3 साल वारो 1.25 लख नबियनि जी उम्मत खां पहिरीं जन्नत में की वञे। वो अल्लाह से हिन उम्मत के दिना पैकेज। हाणे त मोबाइल जो ज़मानो आहे, पैकेज सम्झो थो न या कोन था सम्झो? पैकेज कीअं थींदो आहे? अॻे सम्झ में कोन हूंदो, माण्हू जरा नवां ख़बर कोन्हे त पैकेज ख़बर कीअं थींदो आहे। हाणे त अल्लाह जी भलाई सां नंढे वॾे हथ में मोबाइल आहे, सभु पैकेज सम्झूं था। अल्लाह से हिन उम्मत खे ॾिना पैकेज। पैकेज ॾिनई तव्हां त ही उम्मत 1.25 लख नबियनि जी उम्मत खां बि पहिरीं जन्नत में वञे। पहिरीं
असांखे पैकेज में कहिड़ो पैकेज 3 रोज़ा रमज़ान जा रखो, 6 रोज़ा शवाल जा रखो, घणा थींदा 45। तव्हां खां तो पुछां मौलवी खे कोन थो तकलीफ़ ॾियां 36 अचे थो हिसाब 36 3 रोज़ा रमज़ान जा 6 रोज़ा शवाल जा पोइ चवंदा आहियूं असीं अल्लाह नुक्ते नवाज़ आहे छा अल्लाह नुक्ते नवाज़ आहे 36 रोज़ा रखियासीं अॻियां रो हिकिड़ो नुक्तो अल्लाह से ॾिनो हाणे इहे थी विया 360 साल जा ॾींहं घणा थिया 360 असां रोज़ा रखियासीं 36 अल्लाह से नुक्तो ॾेई उनखे 360 रोज़ेदार करे छॾी ओ हिन रमज़ान जे चंड ताईं असीं ख़ुदा वटि रोज़ा हिता आहियूं पैकेज 360 हाणे जिन 6 महीना रोज़ा रखंदा उहे असांखे पहुचंदा छा उहे त असांखे असां रखिया सॼो साल रोज़ा हुननि रखिया न 60 रोज़ा पोइ वरी ॿियो बि ॿुध 30 रमज़ान जा पोइ 30 थियण त बि सवा 32 ॾींहं जो 29 थियण त बि सवा 32 ॾींहं जो मिलंदो सवा बि घटि कोन कोन्हे असांजा हिकिड़ा वॾा दरवेश मुस्लमान थींदा हू त कोन ॻाल्हाइनि पर के मौलवी जे पासे में वेंदा के ॾाढ़ी वारे पासे में बि पहुचंदा दुआ करियो त 30 रमज़ान जा रोज़ा पूरा थियनि बाबा तू पाण रखे तो 30 भले रोज़ा रख असां मौलवी के खुदा जे वास्ते गिची में न पहुत असीं त 25-26 जे चक्कर में पाण रखण का अंगूठा मौलवी के गिची में बदला दुआ करियो 30 थियनि 34 ते 29 में सवाब घणे जो मिलंदो 30 जो हर वो 30 खुदा का घुरण ज़रूरी है थोड़े मां कम थिए पियो हाणे पैकेज वरी कद्र जी रात असांखे मिली ॿियो पैकेज सुभाणे अल्लाह चवंदा हलो वरी कद्र जी घड़ियूं असांखे मिलियूं हलबा हिक ही रात में 83 वरे इबादत जो सवाब पैकेज सोमाणी नमाज जमा सां पढ़ो फजर जी नमाज में जमा सां पढ़जो रात जा 2 पलांद काबू झलजो सोमाणी जमा सां फजर जमा सां रात जा 2 पलांद काबू झलजो रात जे पेट में तू गुनाह न कर जडो कम न कर टीवी न ॾिस ऐं सवड़ जे अंदरां टच न हलाइजे वधीक कोन थो मथां तां सम्झो त ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाए मिसकाल सम्झी विया आहियो न उहो सवड़ जे अंदरां ऐं काबू जे अंदरि टच न हलाए सॼी रात सुतो पियो जो फजर जे टाइम नमाज जमा सां पढ़ंदा अल्लाह से मलाइकनि खे चवंदो मलाइको पूरी रात मुंहिंजे बाने जी इबादत में लिखो पैकेज पूरी रात इबादत जो सॼी ज़िंदगी नमाज़ूं पढ़ियूं थी रोज़ा ज़कातूं ख़ैर ख़ैरातूं पछाड़ियो पीरी थी वेली अखियूं कम छॾे वियूं हथ पैर कम नथा कनि अॻे रोज़ाना जमा सां पढ़ंदा हुआसीं हाणे जमात खे नथा पहुचो अॻे रोज़ाना तिलावत कंदा हाणे तिलावत नथी पहुचे अॻे रोज़ाना तहजुद करे वेही कोन हाणे तहजुद खे नथा पहुचूं घर वेठा आहियूं पर अल्लाह जे ज़ात मलाइकनि खे चवंदा मलाइको मुंहिंजे बाने खे तहजुद जो सवाब पूरो ॾिजो मुझे बानन के ओ तिलावत जो सवाब ॾिजो जमात जो सवाब ॾिजो या अल्लाह कम कुछ कोन थो करे सॼो ॾींहुं माठ कयो घर वारनि जो मथो वेठो खाए छा इनखे बि एॾो वॾो सवाब ॾियो तॾहिं रब जी ज़ात जवाब ॾिनी मलाइको बुखी हुकूमत बपोड़े मास्तर खे अधु पघार भरे ॾिनी आहे अल्लाह जी ज़ात मिस्कीन कोन्हे मुंहिंजे बाने खे पूरे जो पूरो सवाब ॾेई छॾियो मौलवी आमन मला अची विया न चई खान खादिम सभु ख़ुदा जो रिज़्क खाई दे ॾिठुमि ॻोठ गबरू सभु ॻणनि जे ॻाल्हि खाई दे ॾिठुमि पीर पैगंबर पढ़िया सभु पांद पाई दे ॾिठुमि सभु मलक मुरसल वली मोहताज मालिक वटि ॾिठुमि पाण हिकु चरखो चलाए ॿिया चलण चटपट ॾिठुमि मटन मालिक जो ॾिठुमि ढोला ॾिठुमि झटपट ॾिठुमि पेश पालन हार परवर सौ सॼी ऐं सौ खबे सब जा सब अल्लाह जे दर्जा पेनार गदागर फकीर खुदा जे दर तां पिनन अल्लाह जे खजाने में काई खोट कान्हे का अल्लाह जी मर्ज़ी आहे त हिननि खे सभ खां पहिरीं जन्नत में छॾिजे तवजो आहे इन करे असुल त क़बूल असांजा अमल पर असांजो नक़ल ऐं फोटू कापी बि ख़ुदा वटि क़बूल आहिनि असांजो नक़ल बि क़बूल कापी बि क़बूल अबा स्कूलनि में कापी कंदासीं त मास्टर असांखे कापी केस में ॿधंदा सम्झो पिया हाणे सभु हेॾा ॾिसो हले छा आहे ॾिसी वठो रिसेस था करियो पाण ॻाल्हि मुंहिंजी उते छुटी तवजो अल्लाह जी असांजो असुल त क़बूल पर असांजी कापी बि ख़ुदा वटि क़बूल स्कूलनि में कापी कंदासीं त कापी केस में ॿधबासीं ऐं तव्हां